हिन वक़्तु मौजूदु आहियूं तुर्किश कॉलोनी मकली में जेको तुर्किश कॉलोनी जेको आहे जेको 2009 वारी बोर्ड में जेको सो ग़रीब मुस्तकन खे ॾिनो वियो ऐं हिन वक़्तु हिन क्वार्टर में जेको सो आहे सिजावल खां हींअर हिकिड़ो ग़रीब ऐं जेको पंहिंजो लाचार जेकी आहे सो औरत जेकी आहे हुनजा 2 ॿार जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ बीमारी में मुब्तला आहिनि, जंहिंमां हिकिड़ी जेकी आहे 17 साल जी छोकिरी आहे जेके दिलि में सुराख़ आहे ऐं ॿी जेकी आहे 12 साल जी नंढड़ी छोकिरी आहे उनखे जेको सो मथे में मुख़्तलिफ़ ज़ख़्म थी पिया आहिनि। उनजे करे हुन वटि इलाज लाइ बि पैसा न आहिनि। हिननि जेको सो हुननि जा वारस बि असां गॾु मौजूदु आहिनि। हिन जी जेको वाल साहब त फ़ौत थी वियो आहे ऐं उनजी माउ असां गॾु मौजूदु आहे, उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं उनजो जेको सो भाउ आहे उहो बि असां गॾु मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं हुन हवाले सां हुनजो छा चवणु आहे। अबा आउं ग़रीब मिसकिन आहियां, बेव आहियां, मुंहिंजा 4 ॿार आहिनि, मुंहिंजो को बि कोन्हे, सुजालजी आहियां, हींअर तुर्की में आई आहियां, मुंहिंजी मदद करियो। मुंहिंजा ॿार नंढड़ा बीमार आहिनि। घणा ॿार बीमार आहिनि तव्हांजा? 4। न बीमार घणा आहिनि? 2 बीमार आहिनि छोकिरियूं। 2 बीमार आहिनि। 2 छोकिरियूं बीमार आहिनि, छोकिरो वीचारो अकेलो नंढड़ो आहे, मज़ूरी कोन्हे। हाणे मूंखे वतन कार्ड बि कोन मिले, हाणे सफ़ा बेवार नड़ी आहियां, मूंखे खाइण लाइ बि घर में नथो मिले। हीअ मुंहिंजी भेण आहे जेका हींअर मूं वटि रहियल आहे। हिनजा 4 ॿार आहिनि। असांजे ग़रीबत जे सबबु असीं इलाज नथा कराए सघूं, जंहिंमां 2 ॿार हिनजा बीमार आहिनि। असीं मुतालबो था करियूं त असांजे ॾिसी ठटे खां त उहो असांजी हमदर्दी कई वञे। अमी किथां खां आया आहियो? कहिड़े शहर खां पहिरीं आया आहियो ऐं हिते घणो टाइम थियो तव्हांखे? हीअ सुजाल खां आया आहियूं, 4 महीना हिते थी विया आहिनि। अच्छा, तव्हांजी हिन विच में कंहिं मदद कोन कई? कंहिं मदद कोन कई आहे। हाणे तव्हांजो कंहिंसां मुतालबो कोन थियो आहे? मुतालबो कंहिंसां? ॾिसी ठटो सां? हा। जी नाज़रीन, जीअं त असांजी ॻाल्हि बेवा जेकी आहे हिते जी हुन सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी ऐं हुनजो भाउ बि जेको आहे हुन सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी। हुनजो ईअं चवणु आहे त असांजी जेको 2 नंढड़ियूं जेके आहिनि हिनखे हिकिड़ी में जेको सो दिलि में सुराख़ आहे ऐं ॿी जेकी आहे हुनखे मथ में ज़ख़्म थी पिया आहिनि। हिन जे करे असां वटि जेको सो गुरबत जे हवाले सां एतिरो पैसो न आहे जो असां हुनजो इलाजु कराए सघूं। जेको हिन वक़्तु ग़रीबी आहे, असां वटि खाइण लाइ बि कुझु कोन्हे। हिननि जेको सो ॾिसी ठटो खां ऐं ॿियनि जेके भाई हुन सां मुतालबो कयो त ख़ुदा असांजी मदद कई वञे ताकी असां पंहिंजे ॿारनि जो इलाजु कराए सघूं। ऐं उन सां गॾु कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठटो।